हाणे मां नींद थी ॾियां हर्षिता खेमाणी खे, जेका असांजी पंजी कंटेस्टेंट आहे। हर्षिता 12 सालनि जी आहे, उल्हासनगर मां आहे ऐं इंडियन क्लासिकल म्यूज़िक जो पहिरियों इम्तिहान पास कयो अथई फर्स्ट क्लास में, ऐं चए थी त मूंखे पंहिंजो करियर सिंधी म्यूज़िक में ई ठाहिणो आहे। ज़ोरदार तारियूं हर्षिता खेमाणी लाइ। किस्मत कहर करे मुहिंजो जाने आही जुदा कयो। ओ मुहिंजा सुपरे तोखा विछड़ी मुंहिंजी दिल छा करे रोई रोई आऊं हे भरे मुंहिंजा सुपरे तोखा विछड़ी ही आहे हर्षिता खेमाणी जंहिं तव्हांजे साम्हूं ही ज़बरदस्त गानो पेश कयो।